स्कीम आहिनि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे इंस्ट्रक्शन जे मुताबिक़ सॼे मलीर में जेके कम पेंडिंग में हुआ ऑन गोइंग हुआ या पाइपलाइन में हुआ रोकल जे शिकार हुआ उन्हनि जो स्पीड तेज़ कयो वियो आहे। ऐं गुज़िरियल इजलास थियो मिनिस्टर नासिर शाह सईद गनी साहब, एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाब साहब, ॿिया चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे त जेके बि स्कीम पेंडिंग में हुआ ज़िला मलीर में ADP स्कीम ऐं जेके कमकार बंदि हुआ उन्हनि खे शुरू कराइण जे लाइ स्पीड वरितो आहे। ऐं मुंतकिब नुमाइंदनि जेके बि पंहिंजी स्कीमूं ॾिनियूं आहिनि उन्हनि ते कमु जारी आहे। तव्हां ॾिसो पिया स्कूल जो बि विज़िट कयो आहे। मेमनगोट रोड आहे जेको सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां आहे, ॿिया पानी जी स्कीम आहे, ॿिया खोड़ स्कीमूं आहिनि ज़िला मलीर में मुख़्तलिफ़ हल्कनि में। ही चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो तोहफ़ो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवामी ख़िदमत ते यकीन रखे थो ऐं अवाम जो ख़िदमत करणु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। ऐं उन्हनि मलीर जे अवाम हमेशह पार्टी खे वोट ॾिनो आहे त असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त असां पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी ख़िदमत कयूं, मलीर जी ख़िदमत कयूं। ऐं इन ते तमामु स्टेक होल्डर MPAs MNAs ऐं तंज़ीम जा माण्हू पंहिंजे अवाम जी ख़िदमत में हर वक़्तु मौजूदु आहिनि।